अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कहिड़ियूं तकलीफ़ूं हुननि ॾिठियूं। मुंहिंजो नालो डॉक्टर धर्मपाल आहे ऐं इतफ़ाक़ सां मुंहिंजी पैदाइश में जैकबाबाद शहर में आहे। मूंसां गॾु हुनजी साईं जी मुलाक़ात थी ब्रेकफास्ट ते ऐं जंहिंमहिल बोल खे रेफरेंस ॾिना त चई त हीअ मुंहिंजे फादर जो नालो आहे। त हाणे उनखे मां थोरो गुज़ारिश कंदुसि मुख़्तसर अची करे हिते ॿुधाए त हिंदुस्तान वञण जा छा सबबु आहे, उते कहिड़ियूं तकलीफ़ूं आयूं, छा तव्हां सिंध खे मिस कयो था, ऐं बसि हुन जा जज़्बात 5 मिंट ॿुधंदासीं। जो अहिड़े खोड़ फैमिलियूं असांजूं जेके सिंध छॾे इंडिया या नॉर्थ अमेरिका या इंग्लैंड वयूं आहिनि, उन्हनि जूं कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि। साईं डॉक्टर धर्मपाल आई स्पेशलिस्ट आहे ऐं हींअर पंहिंजे पुट सां हिते USA में रहे पियो। साईं अचो। मुंहिंजी इंट्रोडक्शन इहा आहे, 35 साल सिंध में रहियुमि, 35 साल हिंद में रहियुमि ऐं 70 साल जी उमिरि में मां हाणे अमेरिका में रहां थो। सभ खां पहिरियों त मां तव्हांजो शुक्रियो अदा कयां थो मूंखे घुरायो। ऐं जैकबाबाद में ॼायुमि, 12 क्लास जैकबाबाद में पढ़ियुमि ऐं इंटर में मुंहिंजो 14 नंबर बोर्ड हैदराबाद बोर्ड में हो, मेरिट हुई। पर जॾहिं एडमिशन जो टाइम आयो त भुट्टे साहब जी हुकूमत थी ऐं हिंदुनि जे लाइ सिर्फ़ु 10 सीटूं रखी वयूं सॼे सिंध मां। एजाज तुर्क मुंहिंजो क्लासमेट आहे, असांखे सिर्फ़ु 10 सीटूं ॾिनियूं वयूं त हिंदुनि लाइ फिक्स 10 सीटूं आहिनि, डिस्ट्रिक्ट वाइज़ न, सॼे सिंध मां। उन चकर में केस विधो वियो ऐं असां कटवर खे चयोसीं बाबा 10 में या ओपन कॉम्पिटिशन थींदी पोइ बि असांखे एडमिशन मिलंदी, पर असांखे 6 महीना लेट एडमिशन मिली। अपर लिम थी चुकी हुई LMC में। मां LMC में जॾहिं एडमिशन वरिती 72 में त अपर लिम थी वई, असांखे 6 महीने खां पोइ हुते दाख़िला मिली। दोस्तों, सिंध जो पाकिस्तान ऐं हिंदुस्तान जॾहिं ठहिया त सभ खां वधीक नुक़सान असां सिंधियुनि में हिंदू रिलीजन जे सिंधियुनि खे थियो। देश निकाली ॾिनी वई हालतुनि जे करे, फियर जे करे। जेतोणीकि सिंध में को फसाद कोन थियो एक्सेप्ट हिकिड़ो नवाबशाह में, ॿियो कराची में। नवाबशाह में जो कलेक्टर आयो बसि, अदरवाइज़ कोई सिंध में फसाद कोन थियो। पर जॾहिं ही ॿाहिरियां धारिया आया हेॾो हिकिड़ो ख़ौफ़ पैदा कयो वियो, हिंदू लॾे पंहिंजो देश छॾे हलिया विया। असां एक्चुअली जैकबाबाद जे नंढे ॻोठ में रहंदा हुआसीं, पर उते बि हिंदुनि खे लॾाइण लाइ उते जी वॾेरे महर उते फुर कई ऐं उहा फुर खां पहिरियों ई असांखे मुंहिंजो ॾाढो बि हिकिड़ो नंढड़ो ज़मीनदार असांखे ॿुधाई तव्हां वणियनि खे तव्हां लॾाईंदासीं त तव्हां जैकबाबाद या शिकारपुर या वॾे शहर में नंढे शहर मां खाधे थींदो। बचपन गुज़रियो, ॿुधायो वियो तव्हां माइनॉरिटी आहियो, मेजॉरिटी मां माइनॉरिटी थी वियासीं। मुल्क असांजो, देश असांजो, ऐं आज़ादी तहरीक में सिंधी हिंदुनि जो बि वॾो योगदान रहियो, पर असांखे माइनॉरिटी करार ॾिनो वियो। मां तव्हांखे ॿुधायो त एडमिशन में तकलीफ़ थी, 6 महीननि खां पोइ असांखे हुते एडमिशन मिली ऐं 10 सीटूं रखियूं वयूं। जैकबाद में जॾहिं आयासीं, मुंहिंजे वॾा आया त उते बि हिकिड़ी सासूं कयूं वयूं त धीरे धीरे हिंदुस्तान लॾे वञनि, हिंदू ज़मीननि ते कब्ज़ा थियनि। ऐं उते हिकिड़ो सवलो तरीक़ो त क़ुर जी बहरमती, बाबा हिननि ऐं क़ुर सां छेड़छाड़ कई आहे। मुंहिंजे साम्हूं ई मां जॾहिं नंढड़ो ई हुयुमि त इहे ॻाल्हियूं आम हूंदियूं या कंहिंखे कन्वर्ट करे हिकिड़ो दहशत फैलाई वेंदी।
कंहिंखे मुस्लमान कंदा त वॾो जुलूस कढंदा त वॾो असां कमु कयो आहे। ऐं वॾो जेको धक लॻो जेकबा जे हालतुनि में, उहो जॾहिं बाबरी मस्जिद जो वाक़ियो थियो त उनजी रिएक्शन में जेकबाद में एट अ टाइम 10 मंदरनि खे जलायो वियो। ऐं उते हुउमि जेकबाद जे सिविल हॉस्पिटल में मां डॉक्टर एॾी दहशत फैलिजी वई जो मुंहिंजा दोस्त जेके लेफ्ट सां गल कंदा मुंहिंजे घर जे मथां पहिरो ॾिनो मथां तव्हां ते न हमिलो थिए। असां सां डबल प्रॉब्लम हुयो, सिंधी ऐं वरी मथां हिंदू। उन दौर में काफ़ी माइग्रेशन असांजे जेकबाबाद एरिया में थी, फियर जे करे। हाणे त मंदर जलंदा ऐं तव्हांजे मथां हिकिड़ो साइकोलॉजिकल ट्रॉमा थी। उन खां पोइ ॿियो वॾो धक हयो वियो त मिडिल क्लास खे, जंहिंमें हिंदू ख़ासि टारगेट आहे, धाड़ियल जो फैक्टर पैदा कयो वियो। ख़ुदि मुंहिंजे भेणीअ खे अगवा कयो वियो मुंहिंजे क्लिनिक जे साम्हूं, ऐं वी पेड अ रेंसम। उन चक्कर में आउं वरी बदिली कराए जेकबाबाद मां कराची हलियो वियुसि। कराची में वरी ॿियो प्रॉब्लम थियो। मां डिस्ट्रिक्ट सर्जन कराची हुउमि, कमीशन हुई, 18 ग्रेड हुयो, आई सर्जन ऑप्थेल्मोलॉजिस्ट। एमक्यूएम कढ पई त आप तो अंदरूनी सिंध के हो, आप कराची में कैसे हो? वरी अंदरूनी सिंध, एमक्यूएम जो टेरर। ऐं मूंखे यादि आहे हिकिड़ी टारगेट किलिंग कई हुई जंहिंमें काफ़ी सिंधी मारिया विया। ऐं तारिक रोड ते शहबाज होटल में मुंहिंजे भेणीअ जो भाउ उनखे शूट कयो वियो। इहे सभु फैक्टर हुया। मुंहिंजे लाइ ॿियो कोई चॉइस न हुई। असांजे एरिया में रहंदासीं, घर जेको हुयो उहो एमक्यूएम जो गढ़ हुयो, पैदल जे मज़ार जे साम्हूं। मुंहिंजे लाइ छा हुयो, दोस्तनि चयो त तूं हीअं लियारी में रहो, तूं सेफ रहंदे, छाकाणि तुंहिंजो डिस्ट्रिक्ट सर्जन आहे। मूं चयो हाणे मां कराची में आयुमि, जेकबाबाद छॾे वरी उहो लियारी में रहां। मूं फ़ैसिलो कयो त हाणे इट्स टू मच, मां अमेरिका थो लॾे वञा। मुंहिंजा दोस्त हूअं ई अमेरिका हुया, पर अमेरिका बि मुंहिंजे लाइ ॾुखियो, छाकाणि मूंखे हुन वक़्तु हिकिड़ो ॿार 7 सालनि जो, हिकिड़ो पुटु 3 सालनि जो। मूंखे सवलो लॻो त आउं हिंदुस्तान लॾे वञा। उते मुंहिंजो कल्चर आहे, मुंहिंजा माण्हू आहिनि, ऐं जंहिं शहर में आउं वञा पियो उहो इंडोर हुयो, जिते मुंहिंजा 75% जेकबाबाद जा माण्हू रहंदा आहिनि। उते वञी मां गवर्नमेंट जॉब मां रिज़ाइन कोन कयो, छाकाणि कमीशन हुई। मां लॉन्ग लीव वरिती ऐं इंडोर हलियो वियुमि। ऐं उते पहुची मूं चैरिटेबल वर्क शुरू कयो। ऐं आई जे करे मूं उते फ्री सर्विस ॾिनियूं ऐं जल्दी मां उते मक़बूल थी वियुमि। ऐं कुझु मूं उन खां पोइ नौकिरी में इस्तीफ़ा त कोन ॾिनी, पर धीरे धीरे नोटिस ईंदा रहिया, मूंखे टर्मिनेट करे छॾियो। ख़ैर मां उते सेट थी वियुमि। मुंहिंजा ॿार उते डॉक्टर थियो, हिकिड़ो इंजीनियर थियो, उहे ॿई हींअर अमेरिका में आहिनि। ऐं मूं खे 70 साल जी उमिरि में वरी पुट जी महिरबानी जो मूंखे चयईं त तव्हां असां सां गॾु रहो। मूंखे 2 पुट आहिनि। कैलिफोर्निया जेको सिटीज़न थियो हुन मूंखे स्पॉन्सर कयो ऐं मां ग्रीन कार्ड वठी 70 साल जी उमिरि में 35 साल हिंद में गुज़ारिया, 35 साल सिंध में गुज़ारिया ऐं 70 साल में मां हिते आहियां। ॿ मिंट ॿियो वठां। जेकबाबाद में ॿियो जेको प्रॉब्लम थियो असां सां फेस कयो वियो, मुंहिंजो फादर बि उते हिकिड़ो चङी पोज़ीशन में हुयो। उते जॾहिं बि लड़ाई लॻंदी 71 जी या 65 में, हिंदुनि खे जेल में विझंदा। डिफेंस ऑफ पाकिस्तान उन्हनि खे ख़तरो हुयो हिंदुनि मां। बाबे खे 65 में बि जेल में विधो वियो ऐं 71 में बि वरी उनखे जेल में विधो। न सिर्फ़ु इहो, पर जॾहिं मां 16 सालनि जो हुयुमि, 71 में आउं इंटर में हुयुमि, त मूंखे बि फादर सां गॾु जेल में विधो वियो ऐं सखर सेंट्रल जेल में मां बि 20 ॾींहं रही आहियां।
फॉल ऑफ ढाका मूं सखर सेंट्रल जेल में ॾिठो, मूंसां दोस्त गॾु हुया। दोस्तों इहे हालतूं हुयूं जो मूंखे सिंध अचणो पियो ऐं हींअर तव्हांजे साम्हूं आहियां। मूंखे सिंध सां मोहबत आहे, मुंहिंजो हींअर टारगेट आहे, मां एजा सां बि ॻाल्हायो आहे, ॿियनि सां बि ॻाल्हायो त असीं जेकब आबाद जे लाइ कुझु कयूं ऐं उन में अदीब रिज़वी वटि जेको डॉक्टर मुरली आहे असां उते चाहियूं था त उते हेल्प कयूं उते ऐं कोई अदीब रिज़वी जो उते इंस्टीट्यूशन उते जेकब आबाद में कायमु